Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्करन जो मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई यार भवाले की गाल बुधाए अल्लाह भाई केड़ी गाल तो के बलखे रखो जी तो गाल याद जो त नहीं पर सेठ धनु वो बेड़ो हो जे में सा सब गजी वेदा यार उन्हें गोठ में ना है ना मुखे ॾाढो दुख तो थे चवी सच थो लालण किथे धनु धोबी किथे वल्लू व्याजी सेठ धनु जो हे मथो जण लिम में डबो टंगो पियो आ साईं चश्मो पाटल तस परे खाचे तो ये तो लगे नहीं नहीं सुजुकी ला राई तन जाम सर लजो ने ये उए छा तो शबर तस अल्लाह जण एंटीना में काउं टंगो पियो आ अरे सेठ धनु जो खाली रुगी पेट ॾिचो परे खां अचु न जण मंगणहार दूल खयो तो सलाम सेठ धनु यो सब सामान खयो फिरदो पियो वठी अरे दे मवाली या तू सेठ धनु जी तारीफ तो करे जे तारीफ इया हुंदी तो गिला ला छा हुंदी अदा गिला कंदा हन बिल्ला असां चवंदा हूं सच जीअं पंहिंजो वल्लू व्याजी आ ऐं पंहिंजे वल्लूअ जी हालत ॾिस मोह अथसि ॼण कद्दूअ खे कीड़ो लॻी वियो आहे बुत बाटी ॾिसीस परे खां था ॾिसूंसि न ॼण को ज़लील ज़ैतून बि थो खपाए ऐं तूं ई ॿुधा मां कूड़ आहियो न न मवाली तो वञी ॻाल्हि जो घाटो वरितो आहे पर हिकिड़ी मूंखे ॻाल्हि त ॿुधा इहो वल्लू व्याजी असांजे ॻोठ जो चङो मुड़ुस थी वेंदो हाँ ठहंदो सब ज़ोरी चङो मुड़ुस बाबा सेनेट जी इलेक्शन वांगुरु माल ॾिनो हूंदुनि पर पाण लोटा कोन थींदासीं असांजो हिकिड़ो ई लीडर आहे सेठ धनु जिंदाबाद सेठ धनु जिंदाबाद सेठ धनु जिंदाबाद ऐं हली आबरू बि नारा हणजे छा मुझा दोस्तों मुझा भाइयों अजुनिया का पोए मान मस्कर ने गोठे जो चंगू मुसा जोरी जो और मुझे मतलब आता है जोरी ना रानू जोर सा ना रानू विलायती कम के पट्टू पट्टू तुझो शान मुझो शान वल्लू खान तुझो शान मुझो शान वल्लू खान ऐ हाँ ही मुझो वादो ही दाढ़ी है जो किरारा तहां जेके सब बीठा आयो या जेके वेठा आयो सभिनी खे परणाईंदो अबू जी बंबू एतरा संग किथा ईंदा मां समझो बाबल मुझी पियो आहे इन ला कम के पटम निजायो त तो ए हां सभिनी खे मां छोकरियो मुझे मतलब नौकरी वठी ॾींदुसि ऐं जॾहिं तव्हांखे नौकरी मिलंदियूं अबू छोकरियूं त पाणे मिली दियूं ताड़ियूं फिलहाल न बजायो तकरीर खत्म थे ऐं जेको अहम मसलो कर खई गुठायो मसलो हिन मश्किरनि जे ॻोठ जा रस्ता नालू मां पंहिंजे नक सां साफ़ कंदो मिठड़ जी बाबल लगे थो तुवारी बंदूक मां मूंखे ठका कढणो पवंदो ॿियो मसलो जेको अटे जो आहे अटो हिकिड़ो वॾो मसलो ॾींहुं जो मथे उॾामंदो थो वञे अबू जी बंबू अटो घणे किलो बाबल मूंखे कहिड़ी ख़बर असां पाण पिनंदा तव्हां सभिनी सां मुंहिंजो साथ हूंदो दुख में सुख में बराबरि जो मां तव्हां सां शरीक थींदुसि बाक़ी हा इन धनु धोबी वांगुरु जेको सदाईं हणंदो आहे धोबी मां उन वांगुरु बंगले में कोन सुम्हंदुसि मुंहिंजो साथ 24 कलाक असां गॾा हा 24 कलाक तुझो शान मुझो शान वल्लू खान विलायती अब हाणे छा करिणो आहे पाण खे बाबा साईं हे सब तो सा सही आहिनि जेके वेठा आहिनि जेके रुठल आहिनि उन्हनि खे त परचाले डीज़ल दे बाबल यो लालू मवाली गोबाटो ऐं मुआरी ससु सेठियाणी अधीअ खे खणी छॾ बाक़ी गोबाटो मवाली ऐं वग़ैरह वग़ैरह खे इन्हनि खे पाण खे ठाहिणो आहे अचो मूंसां यार मारी काॾे हलियो आहे हिते त मुंहिंजी बाबा धोबीअ वारी हालत लॻी पई आहे जंहिंजे लाइ चवंदा आहिनि कुते जो धोबी न घाट जो न घर जो चाचा रिवस ईअं न चइबो आहे त धोबीअ जो कुतो न को घर जो न को घाट जो सम्झी थो न हा ईअं पर इहो ओस्तो ओस्तो तूं हलियो काॾे वए सेठ धनुअ खां मोकिलाइण वियो हुउसि ॾाढो रुनो भाउ रोई रोई किंग न करे छॾियईं वेचारे जो ॾोह आहे
हेतिरनि सालनि खां ॻोठ जो चङो मुड़सो हो, ॾुख त थींदुसि न। ओ बा ॾे फूका। चाचा फूकूं ॾेई ॾेई मुंहिंजी फूक ई ख़तम थी वेंदी। लालू मां ठीक कयो हेडियूं न रेडियूं कंदो त हू झेड़ो समझी के हथियार खणी न अचनि। मां अकेलो तो सब क्या लालू टाकरे में कुकड़ फांसी पई अथव। यार हे डारा भाट कया कोई जवाब ही कोट हुजे। रात भला नशो करे सुता जा लालू। मवाली यो वलू व्याजी जो आवाज आया? हा आहे त उहो ई आवाज मां सुञाणास। केड़ो कम पियो थस जो दर ते सॾ बि थो करे? चाचा सेठ धनु वाली जाइ ते पटको बधी मोटबर थी वेंदो न, आयो हूंदो त मुंहिंजी हिमायत कयो। कंहिं चङे चयो हो त वया हंज मरी मोर न रहियो हिकिड़ो, उन्हनि टिबुनि ते वेठा आखेरा चढ़ी, पूरा थिया वरी वतन कायरनि जा। बस एस ताईं सही आ। चाचा रीवस में ये केड़ा शेर थो पढ़ी, न शेर जी इज्जत, न कलाम जी इज्जत, न मुंह जी इज्जत। इहो ईअं न आहे, इहो हीअं त वया मोर मरी हंझु न रहियो हिकिड़ो, उन्हनि आखेरनि ते वेठा चिब चढ़ी, वतन थियो वरी कूड़नि कायरनि जो। बाबा ॿाहिरि न निकिरंदा सॾ ते, अंदर हलूं न अंदर डीज़ल ते। चरियो थियो ही जा अंदर असीं घेड़ऊं ऐं लाली हाणे लठी तो पो मिठल जी बाबल। लालू ओ मवाली ओए। चाचा तूं ॾाढी ॾाढी थो वणे, एतिरो न ई ॻाल्हाइबो। मूंखां पुछ, मां त अखर बि नथो ॻाल्हायां, रुॻी तव्हांखे ॿुधां थो। पर हाणे हिननि खे मोह ॾियां, इहे पिटिया घर में दर काहे न पवनि। तूं त वेठो लहजाए बहजाए न। हिते छो थो वञाई? घर आहे, रस्तो थोरे ई आहे। ओ चाचा रिवर्स में छो थो वञाई? केॾी महिल इहे चकोनी पुपरी भॼियूं छा नओं ई या रवा ॿुधो थी लालू जो पी न हुजी हा न त कुरान जो कच्छ मां तोखे छा करियो? सॼो भॻो त पियो ब्रेक पोइते साॻी जाइ ते पियो। अथवतकार न आहे, कुझु न आहे, चमचागिरी न आहे कनि बसि। खंभन खान खंभड़ाटी जानी माली जज़्बाती साहब, असां चङे मुड़स जे हैसियत सां तव्हांजे घर में घिड़ियाऊं। मुंहिंजो मतिलबु आहे त दर ते पहुताऊं ऐं असांखे उमेद आहे त मायूस कंदो, मायूस न कंदो। बाबा मुंहिंजा हथ कटियल न, मां बेवस आहियां। बसर कटींदे कटिया हूंदई। घर नाठी जो थियो आहे त कमु करिणो पवंदो न डीज़ल ते। ईद न विलायती फिलहाल सच नाहे ॻाल्हाइणो। हा त मवाली मां काथे हुउसि? अलाए सवेर खां हिते बीठो आहीं। मवाली मुंहिंजो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं तुंहिंजा हथ कटियल आहिनि त पोइ हिन घर जो वॾो केरु आहे? हा हिन घर जो वॾड़ो मां आहियां। अर्ज़ु कयो। अर्ज़ न लाल न, अर्ज़ न, बाबला हुकुम जे मूड में आयो आहे। अड़े असां हुकुम वारनि जी हालत हीणी करे छॾींदा आहियूं। पुरुषो हणी लालू तुंहिंजे दर ते वलू व्याजी न आयो आहे, हींअर उहो आयो आहे जंहिंजे मथे ते काम विठियूं लाईंदा न बाबल, जंहिंजे मथे ते हिन ॻोठ जे चङा मुड़सी जी पग आहे। लालू हाणे हिन ॻोठ जो वॾे में वॾो बेस्तो मां चङो मुड़सा, मुंहिंजो मतिलबु इहो आहे। लालू मवाली हाणे हिन मश्करनि जे ॻोठ जो चङो मुड़ुस असांजो बाबल आहे। ॿियनि ॻोठनि वारनि मुंहिंजे बाबल जी हिमायत कई आहे, बाक़ी रुॻो तव्हांजो घर रहियल आहे। माफ़ कजो वल्लू साहब, कंहिं बि मसइले में असां तोखे वॾो करे कोन विहारींदासीं। हरूभरू पुरुषाणी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी चढ़ गौर सां त दुनियादारी में असां पंहिंजा चङा पाण आहियूं। हल मवाली अंदर हलिया। अलरेडी बंदूक तुंहिंजो ठका बाबल अॼु सॼे ॾींहं में इहा पहिरीं बेइज़ती थी आहे। अबो जी बंबू तबियत खे शेट रख, एतिरो मवाद काफ़ी। सेठाणी इहा ख़बर अथई
त तुवारो भाउ भलू वते तो विजिट कंदो। विजिट या दूसट विजिट सम्झ त ॻोठ में माण्हुनि सां मिलंदो थो वते, कावड़ियनि सां पुटु कुर्ब थो वंडे ऐं पंहिंजे हिमायत में नारा थो हणाए। मतलब त हेॾे बि ईंदो थी सघे थो। ओ बाटा हाणे खयूं हिकिड़ी अटकल, तूं मां खयूं था ॿई झेड़ो, पोइ जो झेड़े जो आवाज़ ॿुधी हितां ई मोटी वेंदो। ॻाल्हि त ॿुध, दिमाग़ दादू घुमण वियो अथई छा? वलू हिते 3 कलाकनि खां पोइ पहुचे त पाण हिते 3 कलाक पिया विढ़ूं। न पोइ तूं हीअं कर न, दर ते कुर्सी रखी वेही जंहिं महिल ॾिसें त वलू अचे थो पियो, तूं डुकंदो हलियो अच घर त जहिड़ो खयो। सेठाणी कुर्सी रखी मां ॿाहिरि कोन वेहंदुसि। छो खे छॾे, ॻाल्हि खे मां थो सम्झां, तूं कान थी सम्झे। हा सवलो तरीक़ो आहे। हा ॿुधाए। तूं हीअं कर, दर खे ॿाहिरां तालो ॾेई छॾ, असां साहु मुंझाए अंदरि ई वेही था। असां तालो कोन भॻोसीं, यादि कोन थी, चाबी गुम थी वई। हल भींग लॻी पई आहे। चङो हा, हाणे हिकिड़ो हे कमु कर, अछे पने ते कारीअ पेन सां थुला अखर लिखी छॾ त असां वलूअ खे ॻोठ जो चङो मुड़ुसु क़बूल नथा कयूं। चौधारियूं जेका जाइ बचे कागज़ खे उन ते लिखी छॾ, नामंज़ूर नामंज़ूर नामंज़ूर, वलू व्याजी नामंज़ूर। हा इहा ॻाल्हि तो भली कई आहे, पर मूं वारा अखर अलाए सम्झंदा अलाए कोन। ईअं न थिए जो सम्झनि त चीनी ॿोलीअ में लिखियो पियो आहे कोरोना बीमारी खां ख़बरदार। तूं लिखी हण त सही, पाण ई सम्झंदा। हा ठीकु आहे, मां पेन पनो ॿुधां थो, लिखो। हा हा सेठियाणी सिर्फ़ु ॾींदी आहे, सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी। लॻे थो त असांखे ही ॻोठ हाणे छॾिणो पवंदो। छॾिणो छा, लॻे थो त असांखे लॾणो पवंदो। उहो कन्नी घोरियो जेको सोन छिने, कहाकनि जी ॿेड़ी न ॿोड़, उहो सोनी घोरियो जेको कन छिने। हा हा मत भरे हितां न लॼूं त काॾे हलूं, कहिड़े पासे मुंहुं कयूं दाम वाली? पोइ ईअं था कयूं, पको छॾे कचे था हलूं। हा ईअं सही आहे, जीअं अधी लाली थी चए। हा ईअं सही आहे, पर इहो ॻाल्हि ॿुधो, तारू त आहियो न। छो बाबा दरिया चढ़ंदो न त कचो ॿुॾंदो, तरणो त पवंदो न रिवर्स में। तरणो बि रिवर्स में पवंदो। हा हूअं न ॿुॾूं, हूअं त ॿुॾूं ई ॿुॾूं। ॿुध दाम वाली, तूं वण ते चढ़ी वञ। वेड़े वाह, आया मैं जो वण ते चढ़ी वेंदसि। हल भला जेकॾहिं ज़ोर शोर ॾेई मां वण ते चढ़ी बि वञा ऐं जो उते निंड अची वञे त मैं हेठि किरे न, हा पोइ पिणे पिणे ॾींदो। अॼु लाली कचो कैंसिल, छो त दरिया चाढ़ कंदो त पोइ मां काॾे वेंदुसि। हा पोइ ईअं था कयूं त पाण काछे था हलूं। हा काछो सही आहे। काछे में सदाईं पाणीअ जी खोट। हा से हिकिड़े पासे पाणीअ में माण्हू ॿुॾनि पिया, ॿिया वरी पाणीअ लाइ सिकनि पिया। हे ने पैसे के पोइ था ॾिसूं मवाली, पहिरियां तूं घर खे मोड़े त मां सरकारी ड्यूटी सां मोड़ ॾियां। अबा लालू तोखे कहिड़ी नौकरी आहे? ओ मुंहिंजा शरीफ़ पीउ, मां हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधाए छॾियां, मां थाणे ते मुंशी आहियां, केस दाख़िल कंदो आहियां बुरशाणी। अब वारो कर, मुंहिंजो बि हिकिड़ो केस दाख़िल कर। कंहिं ते दाख़िल कयां? तए ते दाख़िल कर, जंहिं मोकारियो मलियो आहे। कंहिं ते? पाण ते। ॾिस न बाबा, जेकॾहिं तए पंहिंजो कार्य मूं पाण कयो आहे, तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे? बाक़ी मुंहिंजी पुठ पढ़े साड़ी आहे छा? इहे तए जा कम आहिनि। तंहिं करे तए खे चुल्ह खां जुदा करे रिमांड में रखीसि। ओ मुंहिंजा पीउ तो सां चुट कराई कंहिं? अबा वेज जे वढीअ जो पंहिंजो तबीब। ओ बाबा ईअं न चओ, मिसाल हीअं आहे, पंहिंजी वढीअ जो वेज न तबीब। हाओ हाओ मत बर, मां मिसाल रिवर्स में ॾींदो आहियां। भला उहो असांजे न पूरे घर में पंहिंजो केरु आहे जंहिं तुंहिंजी पुठ सां जुठ कई आहे? अरे वाह, बाक़ायद बछ थी आहे, बछ। कंहिं बछ कई आहे? मवालीअ। अबा खिलो खिलो, हा खिलो। चवनि था त घरनि खे बि मीरनि में लॻी हुई। ओ मीरनि खे घर मां लॻी हुई, टाटा रिवर्स में। ई तोखे सेखारियो कयां? अबा ईअं चइबो मीरनि खे बि घरां लॻी हुई, पोइ मां त चो रिवर्स आहे न। वॾा खेर त आहे, परेशान लॻा पिया हो। मतलब त परेशानी मुंहिंजे दुनाण मां नज़र अचे थी, ज़ाहिर थिए थी। हा हा वॾा, हाणे लॻे थो त तव्हां शादीशुदा आहियो। पैसा खाली आहिनि की था हुकुम कर साहब। हे मां शादीशुदा नथो लॻणु चाहियां, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु परेशान लॻण थो चाहियां। ईअं वॾा, शादीशुदा न हूंदो त परेशान कीअं थींदो? सिपाही सां अॼु मां तव्हांजी भाॼीअ जे करे परेशान आहियां, पर ॿिए मसइले जे करे परेशान बि आहियां ऐं हैरान बि आहियां। कहिड़े मसइले ते परेशान बि आहियो ऐं हैरान बि आहियो? हाणे वरी पढ़ियल लिखियल सुलझल माण्हू धनु धोबी मस्किरनि जे ॻोठ जे चङे मुड़ुस वारी कुर्सी छॾे वियो, इहा परेशानी आहे। ऐं हैरानी इहा आहे
हाणे इन कुर्सीअ ते वलूअ जहिड़ो माण्हू वेहंदो। कोहंदो वरी केर न ढोर कोए वॾो गोश्त खाईंदे ॾींहं गुज़री विया आहिनि रुगो फार्मियूं कुकड़ियूं बि था खाऊं। अड़े बोड़ा वल्लू मश्करनि जे ॻोठ जो चङो मुड़ुसु थियो आहे। ख़बर आहे ताऊं छा थो करी सॼो ॻोठ वलूअ जे पासे थी बीठो आहे सराए लालूअ जे। हाँ मतिलबु त लालू वारनि वलूअ जी हिमायत न कई, असां कयूं वलूअ जी हिमायत। शिकायत वरी कहिड़ी शिकायत कंहिंसां वरी शिकायत वॾा मूंखे बस कर हाणे मां कन वारी मिशन बि वठंदुसि। मां सम्झी वियुसि, हतमी फ़ैसिलो लालूअ सां सलाह करण खां पोइ कंदासीं। ठीकु आहे मां हलां थो। बुढल लॻे थो तुम्हारी नौकरी वई। वारी नौकरी वई छो? अरे रेडियो करे करे साहब जो काकड़ो तो करे ऐं तू बुधी कोन थो। इहा त पहिरीं वॾे जी नौकरी वञे न उहो त ॾिसे ई कोन थो। अरे हेॾे वॾे जूं पाड़ूं पकूं थी वियूं आहिनि, उहो कोन वेंदो, तू रुगो पंहिंजी तयारी कर। ख्वारी न न मां कंहिंजी ख्वारी कोन कंदुसि, वॾे खे सम्झाया थो। ओ वॾा भोगल में बुढल जो सिर थो वञे। आई आहे सुबुह सां ॾाइण जेकॾहिं वली जी भेण न हुजे हा ऐं मिठल जी ससु हुजे त दसे खे धूड़ विझांसि। ओ तिलकड़ी अमड़े एडे काथे आ? तिलकड़ी माने आई थई चाय ढुक ठाहे ॾीस त पीए, बुख ते आई हूंदी वेचारी। कदी ॻाल्हि ॿुध, हकऊं न हकऊं मां हिन घर जी न्याणी आहियां, पंहिंजे भाउ सां हिसेदार आहियां, भाउ भेण सां विड़ऊं था ठहो। ख़िदमत जो हक़ तोते बि आहे, तूं मुंहिंजे अधे जी ज़ाल आहीं, भाॼाई आहियां। हा मुंहिंजे मुड़ुस खे अॼु खां पोइ वलू न चवंदी करे, वली मोहम्मद खान चवंदी करे, ज़बान ॾंभे। अरे तूं धारी धूती हुई वरी एॾो लड़ लड़ थी करे पई, हीअं जो पाण खणी मथां उछलाईंदी सां त ईअं परे खां सम्झ में ईंदो ॼण मेह जो गोश्त ढकियो पियो आहे। भले माई सेठियाणी घर बि असांजो दाबो बि असांखे। वाह वाह उठ हाणे खट तो खट न फेराए हाणे मथे में। छॾ मामी हाणे छॾ, अजायो पंहिंजो पाण ते न खलक न खिलायो। करे छा थी मां खे ॾिसी त तुंहिंजा बि पर निकिरी था अचनि। हा मां खे नथी सम्झाई, मूंखे थी चवी वरी। मामी मां पंहिंजी माउ खे पोइ चवंदसि अॻु में तूं थोरो अकुल सिख, हीअ तुंहिंजे पुट जी ससु आहे, ॿियो त तुंहिंजे घर में महिमान थी आई आहे। बाक़ी कंहिंजो घर आहे? हे मालूम में लिखे त सभु कुझु मुंहिंजे भाउ जो आहे। तूं अलाए काथां भॼी अचे मश्करनि जे ॻोठ में किरी आहे। माई मूंखे त हिते मजबूरी खणी आई आहे हिन ॻोठ में, जो तुंहिंजे भाउ खे पंहिंजो वर करे इज़त सां घर में रही पई आस। भली रहो कोई रहो, पर ॻाल्हि ही आहे त आहे वई जी पंहिंजे पराए जी इज़त करणु सिख। अम्मा मामी कज़ी आहे न, इन जो तोसां रूह नथो रलजे, तोखे ॾिसे थी न त हिन जो हां थो कचो थिए। अमड़े मूंखे ॾिसी हियां थो कचो थिएसि या फिफड़ जहिड़ा पचनसि। ॻाल्हि ही आहे त मां को रस्ते ते उछलियल होजरी आहियां छा त मूंखे ॾिसी हिन जो हियां थो कचो थिए। हा हा जेको मिसाल ॾी थी न, पहिरीं उनखे सम्झ त सही। तूं अरही रहे या सरही रहे, मुंहिंजे भाउ जो घरां मां ईंदसि। जंहिं ॾींहुं मुंहिंजे भाउ पाण वात वठी मूंखे झलियो, पोइ मां सोचींदसि त अचां या न अचां, छो त सेठियाणी सिर ॾींदी आहे, सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी। हा ख़ुदा हाफ़िज़। हल हाणे हल खिसक सूरत पढ़, रोज़ रोज़ टंगी बीठी आहे, चाहे त पीआरजांइ, ॼण त वलूअ जूं नाणनि थी चुड़ियूं थी वञनि। हिनखे चाहे चप तां लहे ई कान थी माईअ खां। छा थी ॾिसी वञी कमकार कर, मथां बीठी सलाह त पढ़। कुकू छा थियो अचे छोरा न मुरीद। अरे विलायती पवाली वकील थई, अच्छा पाण सां गॾु मुंहिंजी बेइज्जती कराईंदे, आस्ते ॻाल्हा। कुकू कुंडाई शैतानगिरी नथो कयां त मज़ो नथो अचे यार, डीज़ल ते अड़े गिला नथो कयां त पेट थो फाटे पेट। हाणे कुकू ॻाल्हि ॿुध,
हाणे ॿियो थो कमु कयां। वरी कहिड़ो? चवां तोखे पियो थो ओड़ा पे ते फाटी मवाली ॿुधे। वरी ॾी ख़बर अला माठ करे बीहंदे मरी न दे। अरे माठ करे बीहां त पेट फाटी पवे। कोको हया वॾी शइ आहे पर गैरत वॾी शइ आहे, पर कंहिं में हुजे न। मुंहिंजा मुरीद लॻा था तो बुहारी ॾींदा था वञ पाण खे वरी काट पूरा सम्झनि। यार ख़ुदा शर्म कोन्हे न डीज़ल ते। अरे मुछू यो कंहिंखे थो चई? इहो हवाई फेरा जेको पाण ॾे सम्झे को तोखे थो चवां जा। अदा मवाली मूंखे थो चए तूं रनड़ ई पुट तोखे ज़ाल किथे आहे? ज़ाल तोखे छॾी हली वई सही वण झांगारा बाजरा जबल में मुई उते वधंदी रिढुनि जूं सिंघूं कढंदी। कुकू मूं सम्झो रुगो मां गिला खो रहियां। मवालिन में भी वॾी आदत थई गिला जी, सो बि तुंहिंजी चिड़ी नथो। मवाली गुज़रिए खे यादि न कर बाबा, हाणे ॿी ॻाल्हि कर। ठीकु आहे हाणे सभु ख़ैरु आहे पर जेको तुंहिंजे पासे में बीठो आहे न इन जे मन में मेर आहे। मां त जाइ जे मूंखां ई आहियां, पोइ बि तोखां भलो आहियां। तोखे शर्म अचे थो डीज़ल ते? ज़ालिन जा मुरीद घर में ॿुहारा पियो थो जी, अटा पियो थो ॻोही, थां पियो थो धोई, ॿुॾी नथो मरी डीज़ल ते। अड़े हाणे माठ कर, जे घर जो कम तो कयां त पंहिंजे घर जो तो कयां, बुहारी तो जा त पंहिंजे घर में तो जा, थां तो मला पंहिंजे घर तो वांगुर त न आहियां न घर न घाट सॼो ॾींहुं वतींदो रुलंदो, हुते पादर खाधी हुते पादर खाधई, जेॾी महिल थी कावड़ खे पिस्तौल कढियो मोतो भर बीठो डुज 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 कंहिंखे सिधो वण त ख़बर पए न। तरस तोरो शौक़ु पूरो कयां थो। अरे फायर करण खां पहिरीं घोड़ो चाढ़बो आहे। घोड़ो छो नथो चढ़े? अरे विलायती पिस्तौल हलाइण नथो अची त रखियो छो अथई? मिड़े ई लूसी लबाड़ी जो रोब रखण लाइ। अरे हा तॾहिं त मवाली ते रोब कयां थो। कोको घोड़ो फासी पियो आहे न त मवाली खे ईअं ढेर करे ॾेखारियईं डीज़ल ते। हाणे हितां टरंदे या कयईं बंदोबस्त? कहिड़ो बंदोबस्त कने? तो गिला खोर खे मोचड़नि हणाइण जो बंदोबस्त कंदुसि। अरे मोचड़नि जा मूंखे दावा न ॾे, ॾिसी कोन मूं वटि पिस्टल आहे। रेस वली मोहम्मद खान उर्फ वल्लू वॾेरो उन जो मूं ते हथ आहे, पुलिस सां मुंहिंजी यारी आहे। तूं छा कदे मवाली डीज़ल ते? पुट लालू बि थाणे ते मुंशी अथई। अरे मुंशी छा कंदो, सूबेदार सां डायरेक्ट मुंहिंजो वास्तो आहे। सूबेदार बि मुंशी खे चवंदो त कमु कर, मुंशी ईअं फायर कढी थो वञां, कागज़ मुंहिंजे लाइ कुझु जेको कुझु लिखंदो। हा साईं सूबेदार तो वटा परणियल आहे। अरे तोखे पादर हणण जे लाइ न मूंखे कुराड़ी ॾियणी पई न त बि ॾींदो साल, पर तुंहिंजी बेइज़ती कराई तूं सॼी दल ते। चङो चङो बाक़रे ओझड़ी ॿूथिया ये करे ॾेखार त सलाम कंदो साईं। अॼु ई सूतली साहब जो दरवाज़ो तो खड़कायूं। मुंहिंजी रुशत कहिड़ी आहे? बीड़ी माचीस चांहि इहे मूं वटि रुगड़ कोन्हे न। तूं दर खड़का मां तव्हांखे खड़काईंदुसि, ख़बर पवंदव। अरे विलायती टिटी चए मां न मवाली वॾो टीको मारो अथई, पाण सां गॾु मूंखे बि माराई अथई। सुतली दुनिया तरक्की करे वई, तूं उते ई उते ब्रेक ते पैर ॾियो वेठाई, न अॻिते तो थी न को पोइते तो थी। हां वरी कहिड़ी दुनिया जी तरक्की नज़र आई? ॾिस न वल्लू व्याजी जहिड़ो माण्हू हिन ॻोठ जो वॾो थी वियो। हाकिम ज़ादी साहिबा इहा तरक्की न पर बेहयाई आहे। ऐं तोखे त ख़बर आहे बेहया जी बादशाही हूंदी आहे। कुझु बि हुजे कीअं बि हुजे, जॾहिं को माण्हू मथे चढ़ंदे मूंखे नज़र ईंदो आहे त मूंखे साड़ थींदो आहे, हसद थींदो आहे। अंदरि ई अंदरि पंहिंजे पाण खे मां गारियूं ॾींदी आहियां त कहिड़े सुस्त माण्हू सां मां शादी कई आहे। हाकिम ज़ादी भली हर जाइ ते सुस्त हुजां पर तुंहिंजी मोहबत जी मुरीदी में कॾहिं सुस्ती कोन कई अथव। बाक़ी रही वल्लू व्याज जी चंग मुड़सी वारी ॻाल्हि, इहा असांजी बदकिस्मती चइबी। सदाईं असां पंहिंजा फ़ैसिला उन्हनि जे अॻियां रखंदा आहियूं जेके पाण ज़ालिम ऐं करप्ट आहिनि। दुआ कर त का तकड़ी क़यामत अचे, इन खां पहिरियां जो वल्लू व्याज जी क़यामत ॻोठ वारनि खे मारे विझे। बसि वक़्त सां गॾु हलणो पवंदो आहे। कॾहिं कॾहिं 10 जे नोट खे चटी हणी हलाइणो पवंदो आहे। तोखे बि ईअं हलायां थी। पर ॻाल्हि त ॿुध, इहा सॼी ॾियारी हणण जो तुंहिंजो मतिलबु कहिड़ो आहे? मतिलबु त न चाहींदे बि वल्लू व्याजीअ खे मुबारकूं ॾियणियूं पवंदियूं। तूं वञी वल्लूअ खे मुबारकूं ॾे, मां कज़ीअ सां कुर्बती वंडियां। तुंहिंजो चवण मूं कॾहिं मोटायो कोन्हे ऐं इन ते बि अमल कयां थो। वञी चवां थो वॾेरे वल्लूअ खे त लखनि करोड़ जा केस था हल कयूं, न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे, असांजो ख़्यालु नथो करी। लूसी ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।